अज असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण मुसलमानो साल जा साल गुजरिया कुरान मजीद पढ़ियो सी त पंहिंजी जगह ते कुरान की खोले कुरान जी ज़ियारत करण जी ला भी त्यारो कोन अथव। ओ चाचा हाजी साहब मां भी तव्हां के मेल पियो कयाव अल्लाह जो वासो त बेली कुरान सां वफ़ा कजा मरण खां बाद क़बर जो साथी तव कुरान मान तो चवल सी फरमायो अमन ذكري فإن له معيشة ضنكا। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो जिन असांजे कुरान मजीद खां मुंह मोड़ियो पहिरें नंबर ते मां रब इहा सज़ा ॾींदोसांव रिज़्क जी तंगी ॾेई छॾींदोसांव। कॾहिं पाण बीमार कॾहिं औलाद बीमार कॾहिं लूण मिर्च ख़त्म कॾहिं गियो ख़त्म थी वियो। दुनिया जा मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम जिन कुरान मजीद खां मुंह मोड़ियव पहिरें नंबर ते रब फरमाईंदो सज़ा इहा ॾींदोसांव रिज़्क जी तंगी ॾेई छॾींदोसांव। दुनिया जा मुसलमानो ॾींहं में 5 दफ़ा अज़ान पई अचे ज़बान हाल में तो चवे मुअज़्ज़िन साहब हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह। बाबा अचो नमाज जी तरफ अचो कामयाबी जे तरफ अज़ानो ॿुधियोसीं पर मस्जिद में अचण जे लाइ त्यारो कोन अथव। अॼु असांजी अम्मा न्याणी अदड़ी भेण की टाइम अथव टेलीविज़न वीसीआर जे ॾिसण जे लाइ टाइम पियो मिलेव पर क़ुरान जी तिलावत जे लाइ टाइम कोन अथव।